अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर टाइम थियो आहे तक़रीबन 2 था थियनि ऐं असां पंहिंजो ब्लॉग स्टार्ट कयो आहे। चांडियो मूंसां गॾु आहे। चांडियो अॼु राति असां सां हिते ई रहियो जोर में ऐं हींअर वरी अॼु रोज़ो थिए आहे। चांडे जो रोज़ो आहे ऐं रोज़ो वरी शाम खोलींदासीं। हींअर मंझंदि थोरो ॾींहुं गरम बि आहे त थोरा अदाकार घरनि में वेही रहिया आहिनि, अञा ताईं कोन पहुता आहिनि ऐं राति रिकॉर्डिंग बि हुई, इन जे करे थोरी देरि थी वई आहे अचण में। सो दोस्तों स्टार्ट कयो, ॾिसूं था अॼु असां सां गॾु केरु हूंदो। दोस्तो असीं हींअर मुर्शिद जे उतारे ते आया आहियूं। हे ॿई साम्हूं जेके आहिनि सवाली आहिनि, हे अधो जवाबी आहे, बल्कि सवाली हे आहे। सवाली केरु आहे ताम्हूं? सवाली तूं आहे। जवाबी केरु आहे? जवाबी ही है। जवाबी हे आहे। ऐं हे खलके छो बीठी आहे? अच्छा शूटिंग थी ॾिसे। अरे सलमान आया। अरे मुर्शिद, अरे श्रुता तू बि वेठो ई आहे। हाणे इहो सिखजां न, तो वरी तूं सुभाणे वरी करे वेही रहे। ओके भाई स्टार्ट पिया कयूं असां। ऐं दोस्तो ही सन टीवी जो ईद जो प्ले आहे। ऐं ॾिसो दोस्तो मुर्शिद ते केतिरी महिनत थी थिए। महिनती मुर्शिद आहे वॾो। मुर्शिद सचो आहे कूड़ो आहे? हाणे जंहिंजो कमु थींदो उहो चवंदो सचो आहे। हाणे कमु थिए थो प्यारे जो। अब कयूं? ओके बा रोल ऑन रिकॉर्ड। अब अगेन मां क्यों चवां पो हे ट्रक कुत्ता था ॾिस जंग में ठहूं कराची में ठहूं। क्यों थे पो 1 2 3 क्यों। वट तावीज़ मुझे सोनी के प्यार। सोनी ना प्यारी की प्यार। प्यारी के प्यार रोल। हाँ छोकरी के प्यार तोरा वही करन जे कोने की। रोल क्यों। वट छोकरी के तावीज़ प्यार। प्यार को रिश्तो ना पानी में मिलाए प्यार। पानी में मिलाए। हाँ अच्छा पोर जिस करशमा करयास तो डायलॉग और ये पानी और उधर की समझा। अब है सिद्धो जस हे वट तावीज़ छोकरी के पानी में मिलाए प्यार। रोल क्यों। हे वट तावीज़ छोकरी के पानी में विझी प्यार पो ॾिस कहिड़ो करशमो तो थे तुझे अॻियां आई पोयां बि फिरंदी। हां सी खदड़ारो केड़ो थई ॿुधा सी न केड़ो खदड़ारो ऐं उन वारो छोकरी वारो केड़ो आहे ये तू कीअं सुञा तो? हां इहो आहे जेको हिन ही अलॻि आहे ही अलॻि आहे। पक्का थई? हां हलो ओके 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 ओके। शोरूम ते कुछ दोस्त आया आहिनि, उन्हनि सां बि तव्हांखे मिलायूं था। मुच्छू ॾाढी रे छा कयो थी छोरा मथे कर गेटअप आहे सर। गेटअप आहे अंग्रेज थी वई सब अफ्रीकन कलम ॾिसां सदोरो माण्हू भलो आहे न। हां भलो आहे मतलब मुझे फैन सही तुझे फैन आहे तू फैन हो तू फैन मां मुझे फैन आहियां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हींअर वञी रहिया आहियूं असां असलम बुटे जी शूट ते। एजाज़ बड़ो बि अॻियां वेठल आहे। सो सफ़र ॾाढो भलो आहे, डिफेंस वञिणो आहे ऐं उते बि मुंहिंजे ख़्याल में का टीम आहे। सो मुंहिंजे वरी भर में ख़बर अथव केरु वेठल आहे? हा चांडिया चांडिया नेठि तूं असां सां गॾु वरी अची विया पर यार तुंहिंजा हाल जेके न वरी दुरुस्त करणा आहिनि। इहे शपर जेके थी वरी सुभाणे क्लीशर थी वेंदे न, छोकिरो थी वेंदे न, ताकि माशूक खे इहा ख़बर न पए त आशिक मजबूर आहे। ठीकु आहे न? Was it the voice? Was it the fire burning in me? All of the noise. असां वञी रहिया आहियूं हींअर नेटबॉल जी टीम सां गॾु पंहिंजी हिकु लोकेशन ते जिते असांजी शॉर्ट फिल्म जी शूट आहे। ऐं इतफ़ाक़त इहा शूट राति जी आहे छो त इन में जेको मुंहिंजे भरिसां वेठो आहे एजाज़ बड़ो साहब, उहो चोर जो रोल थो करे ऐं उन में मां जेको आहे सेठ आहियां जेको टीबी जो मरीज़ आहे। The noise turned into choirs of harmony. Left me with the pieces. असांजो मुंहिंजो शागिर्द बि आहे ऐं हींअर सन टीवी जो प्ले पियो करे, डायरेक्टर बि आहे, ईद प्ले पियो करे ऐं सुठी कास्ट कई अथई। ऐं अॼु जेका शूट थी आहे कमाल थी आहे माशाल्लाह, माना फ्रेमवर्क ॾाढी भली अथसि। ज़बरदस्त कमु थियो आहे माशाल्लाह। हा न तुंहिंजो पंहिंजो गेटअप बि कमाल आहे। हा ऐं दोस्तो ही माना अफ्रीका मां अंग्रेज थो अचे, उनजो गेटअप अथसि, हिनखे विग बि हूंदी आहे हिकिड़ी। हा बा किथां ईंदे? सर मां हितां ईंदुसि बाक़ाइदा। अरे अफ्रीकन करेक्टर कयो थी, भंगीअ जो करेक्टर कयो थी। अरे ॿई मैच था थियनि। बूथ अहिड़ो आहे। वारो दे तो हो पर दे तो
ना जवाक के बुहारो ॾियूंसि त वो बाक़ी है ना अल्लाह माफ़ करे लॻे सही इनखे थो। बुहारो ॾियो साईं हेॾे मूंखे चयो न ये हिनखे बुहारो ॾियो त उहो जेको तव्हां चओ था पर जे न त अफ्रीकन भला थोड़ी इंग्लिश की ॻाल्हाईंदे yes yes this is it's much cutting mosquito mosquito राजा तो के मच्छर चाहिए राजा तो के मच्छर चाहिए इंग्लिश में मच्छर दोस्तों ही देखा असां हिन में चोर ॾेखारियो आहे एजाज़ बुढ़ो ऐं असलम साहू डायरेक्टर आहे हिन में ऐं हे चांडियो बि हिते आहे हे बंगलो ॾेखारियो आहे बंगले में चोर घिरे थो हितां ऐं हिन बंगले जी हिकिड़ी वॾी कहानी आहे जेका तव्हां हिन प्ले खे ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पवंदी हे हलंदो सोजरो टीवी ते सोजरो जो मालिक हे असलम भुट्टो आहे हे चढ़े थो ओके दर खोल बा हाणे ॾेखारियां मां तव्हांखे त सलमान किथे आहे सलमान हिते आहे सलमान रिकॉर्डिंग इन हितां थो करे हाणे अचिजो ओके ओके बा हलो बा हा ही चढ़ियो हे चढ़ियो चोर चढ़ियो हाणे चोर लहंदो टपो ॾींदो किथां टपो ॾींदो ॾिसूं था तो ॾिसो चोर टपो पियो ॾे हाणे मथां बंगले तां असां ईअं ॾेखारींदा आहियूं ड्रामनि में हाणे पेरनि जो शॉट वाह वाह चोर अची वियो घर में हाणे चोर अची चुको आहे चप्पल हितां हलियो आहे कट कर सही आहे बा ओके आहे माना बंगले में अची वियो न चंडा हेठि ई चोरी ईअं थींदी थी बंगलनि में चांडिया परेशान छो वेठो आहीं छा मसलो अथई परेशान आहियूं परेशान त न आहे न पक अलाए दोस्तो राति जो हिकु पियो थिए ऐं असीं शूट ते हींअर वेठा आहियूं बसि कलाकु ॾेढ अञा ॿियो लॻंदो हिकु अधु सीन आहे अबा चोर अचण सिटी चांडे भूम लाइट जली आहे ॾिसो चांडे लाइट छॾे ॾिस त सही लाइट बंदि करे छॾी हुया दोस्तो रिकॉर्डिंग ॾिसो आहे कीअं पई थिए आ जाओ नीचे आ जाओ है ना करेस चबलू करेस रिकॉर्डिंग पिकअप थी वई आहे हींअर सभई सामान वेड़नि पिया सलू ओके पिकअप थी वियो चांडे के अॼु रोज़ मां रखाईंदुसि चांडे रोज़ तू रखाईंदे हा हा ओके बा सही आहे ठीकु आहे Cause I know that I don't need your love. दोस्तों हींअर रिकॉर्डिंग तो वापसि आया आहियूं हेड़ा बूथ थी विया आहिनि ॾिसो हे ॾिसो हे दुआ थो घुरे त शुकुर त जान छुटी चांडा जान छुटी बसि अब हाणे हिते आया आहियूं वरी हाणे राति जा तक़रीबन 3 पिया थियनि ऐं 3 बजे वरी असां रोज़े रखण जे लाइ वरी नाश्तो वाश्तो कंदासीं हे अदो जेको वेठो आहे साम्हूं एजाज़ बुल्ले जो भाइटियो आहे हिन भाऊ जो भाइटियो आहे ऐं भाइटे जो नंढो विच में पुटु वेठो आहे साम्हूं चांडियो वेठो आहे ऐं अदो ॻोठऊं खेरपुर मीरस मां गिफ्ट खणी आयो आहे हे त खारकू आहिनि ऐं हे खटाण अचार सिकंदर के अचार खट्टा मीठा जेके अचार थींदा आहिनि वञ हेॾा दॿा भरे आयो आहियां वाह हे त वॾो दॿो भरे आयो आहियां भाई किथां ओरिजिनल घर जा आहिनि या वरितल आहिनि साईं हे घर में ठाहींदा आहिनि शिकारपुर में हा हुतो मां वठी आयो अच्छा पोइ हे एजाज़ बुल्लो हिन जो त नानो थी वियो अब छा थी वियो ॾाढो ॾाढो वन एॾी उमिरि अथई चांडा सिर्फ़ तूं पोड़ो कोन थियो आहीं हे ॾिस पोड़ा हे बि थी विया अथई हे ॾाढा थी विया अथई नालो छा अथई रोहान अब हिन रोहान नालो रखियो अथई वाह वाह माशाल्लाह वाह दोस्तो हे गिफ्टूं आहिनि हाणे असां हिननि खे फ़िलहालु साइड कयूं था यार मां काॾे कंदुसि एजाज़ पोइ मूंखे थोरी मिड़ी ॾे बाक़ी तूं खण वाह खैरपुर मां आहियूं बाबा खैरपुर पंहिंजे ॻोठ मां पंहिंजे ॻोठ मां आहिनि हलो ठीकु आहे असां बि चकींदासीं वाह ठीकु आहे महिरबानी बाबा ॾा दोस्तो हींअर कुझु वरी दोस्त टिकटॉक ठाहींदा उन्हनि जी बि मेकिंग असां तव्हांखे ॾेखारींदासीं हे सभु दोस्त वेठल आहिनि चांडियो बि वेठल आहे चांडियो थी वरी हाणे पीएल शुरू थियो आहे चांडियो असांजे यूट्यूब जो हीरो हुयो हाणे माण्हुनि विसारे छॾियो आहे वरी हाणे शुरू कयो अथई चांडियो कल बि हीरो हुयो अॼु बि हीरो आहे अॼु बि हीरो आहे वाह ठीकु आहे हेॾा ओके ओके सोलो ठाहे टू शॉट 1 2 राता तो चाहे क्यों कालियां ने राता राता च हनेरा गंजा हो गया वेखो लोगो यार आज मेरा गुड़ वाला फूट है काटन टूट है किसी रो भी जाते ना बच दे कलू कालियां ने राता राता च हनेरा गंजा हो गया वेखो लोगो यार आज मेरा गुड़ वाला फूट है काटन
वीडियो पसंद आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूर कजो पंहिंजे भाउ जे चैनल खे। ऐं वरी नेक्स्ट व्लॉग में पाण मिलंदासीं सुभाणे इंशाल्लाह। तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। जॾहिं खां मुंहिंजे तोते खे भालू मिली वियो आहे त तोते मूंखे लिफ्ट ॾियणु घटि करे छॾिया। ॾिसजो मुंडे ईंदो ई कोन। हलिया हलिया और सुन अचे भरी अचु हलिया हेॾिया, अरे हेॾिया, अरे अरे चरिया चक न हेॾिया हेॾिया भरी थो वञे, नथो अचे। हे सम्झे थो मूंखे दोस्त मिली वियो आहे। हाणे हे हिन भालू खे न दोस्त थो सम्झे। असां हिनखे खणूं था न त पोइ चरियो थो थी वञे सफ़ा।